मां सभिनी खां पहिरें साईं इमदाद उढे साहब खे मुबारकूं ॾींदुमि त हू वरियनि खां वॉइस ऑफ सिंध जेको रेडियो चैनल आहे उहो हलाए पियो ऐं तमामु वॾो कमु करे पियो, छो त हिन वक़्तु ज़रूरत इहा आहे त असां पूरी दुनिया जे साम्हूं न फ़क़ति पाकिस्तान जे आवाम जे साम्हूं बल्कि पूरी दुनिया जे साम्हूं सिंध जो केस रखूं, छो त सिंध उहो परगिणो आहे जेको हिकु वक़्तु बॉम्बे प्रेसिडेंसी में रहियो ऐं बॉम्बे प्रेसिडेंसी खां वॾी वेड़ करण खां पोइ असां धार थियासीं, पर वञी न ठहियो, वञण खां पोइ हाणे बि जेकी सूरत हाल में पाकिस्तान जो जेको मर्कज़ आहे सूबनि खे पंहिंजा हक़ ऐं अख्तियार ॾियण लाइ तयारु कोन्हे। ॿियो इहो आहे त सिंध में नेचुरल रिसोर्सिस कुदरती वसीला ऐं बाक़ी जेकी शयूं आहिनि इहो तमामु वॾो सुवाल आहे त हीअ सिंध जा जेके पोर्ट आहे या ॿी शयूं इन्हनि खे थिए। टियों मसइलो सिंध में इहो आहे त लॾ फलाण तमामु जाम आहे, सिंध में गैर क़ानूनी लॾ फलाण जाम आहे ऐं उनजे करे सिंध जी क़ौमी शनाख़्त सिंधियुनि जी क़ौमी शनाख़्त मुतासिर पई थिए। इन करे मां सम्झां थो त वॉइस ऑफ सिंध खे करण लाइ तमामु वॾा ई एजेंडा आहे ऐं वॉइस ऑफ सिंध ऐं साईं इमदाद उढो साहब यकीनन ई कम खे जीअं अॻिते वधाए रहियो आहे, अॻिते हली करे करके वधीक मज़बूत असांखे मां मुबारकूं थो ॾियां सॼे कम हक़ मौजूद दोस्तनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम क़बूल पवे। मुंहिंजो नालो अब्दुरज़ाक उमराणी आहे ऐं आउं पाकिस्तान जी हिकिड़ी वॾी लीडिंग ऑर्गेनाइज़ेशन हैंड्स फाउंडेशन आहे, हुनजो आउं हिते हब मैनेजर आहियां साउदर्न सिंध जो। लिखण पढ़ण सां तहलक आहे ऐं जॾहिं अॼु खां 13 साल अॻु में इमदाद उढो साहब परदेस जा वण वञी वसाया हुआ, पर हुननि जे दिलि में सिंध धड़कंदी हुई ऐं उन उते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे नाले सां हिकिड़ो जाफ़र मेमन ऐं पोइ ॾाप जा ॾस जे नाले सां मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम हूंदा हुआ उन्हनि में आउं पंहिंजो हाल अहिवाल जेको आहे रिकॉर्ड कराराईंदो रहियुसि। ऐं जल मशल जल जेको इमदाद उढे साहब पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां आत्म कथा जो किताबु लिखियो हो, उनजी हैदराबाद में जेका महूरती तक़रीब थी जंहिंमें पूरी सिंध मां इंतिहाई ॾह माण्हू अची गॾु थिया हुआ ऐं ख़ुशकिस्मती आहे त मूंखे उन किताब जो मूं मुतालियो कयो हो ऐं इमदाद साहब जी ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ पहलू उन्हनि ज़माननि में जेका स्टूडेंट सियासत हुई या मुल्की पॉलिटिक्स हुई उनजी मूंखे काफ़ी सारी ॼाण मिली ऐं पोइ इमदाद साहब जेका सहावत में पेर भरिया हुआ ऐं हुन अवामी आवाज़ अख़बार कढी, जागो अख़बार कढी ऐं पोइ मुख़्तलिफ़ जेके हुन जूं मुख़्तलिफ़ कमकारियूं हुयूं उनजे मुतलिक़ बि ॼाण मिली। ऐं हिन मुल्क में हिन मुल्क जे जुड़ण खां वठी करे ॿ जेके आहिनि जे असां वटि सियासत में सेगमेंट्स जेके हलंदा रहिया, हिकिड़नि खे असीं राइट जा माण्हू सॾींदा रहियासीं ऐं हिकिड़नि खे असां लेफ्ट जा माण्हू सॾींदा रहियासीं। अनफॉर्चुनेटली जेके राइट जा साथी हुआ उहे हमेशह नफ़रत ऐं उर्दू जो लफ़्ज़ आहे जलाओ घेराओ, त उन्हनि जे सिरिश्त में अनफॉर्चुनेटली विढ़ण, तशद्दुद, नुक़सान पहुचाइण ऐं मज़हबी नफ़रतुनि सां गॾोगॾु ॿोलीअ जे बुनियाद ते नफ़रतूं बि वधाइण जो जेको आहे सो किरदारु रहियो। ऐं वरी अनफॉर्चुनेटली सिंध में बि कुझु अहिड़ियूं धुरियूं ऐं कुझु अहिड़ा माण्हू हुआ जेके उन ज़माने में बि उन्हनि जा आलाकार हुआ ऐं सिंध में इन क़िस्म जो नफ़रत जो कारोबार वधाइण में उन्हनि बि पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो। पोइ उन्हनि ज़माननि में रोशन ख़्याल माण्हू हुआ जिन तबक़ाती जिदोजहद खे वधीक इम्पोर्टेंस पे ॾिनी ऐं पोइ उहे माण्हू जेके आहिनि उहे लिबरल ख़्याल वारा, लिबरल सोच वारा, अदम तशद्दुद जी वाट वठण वारा माण्हू जिन चाहियो थिए त जेके उहे तबक़ा आहिनि या उहे जेके क़ौमूं आहिनि जिन हिन मुल्क जे ठाहिण में पंहिंजे हिसे जो घणे खां घणो किरदारु अदा कयो आहे, उन्हनि खे हिन रियासत में जेके बराबरी जा हक़ आहिनि उहे उन्हनि खे ॾियाराया वञनि। पोइ अनफॉर्चुनेटली रिजीम जेके हुआ उन्हनि माण्हुनि खे पाबंदे सलासल ते कयो ऐं उन्हनि खे वधि खां वधि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थिए पियो। ऐं पुराणनि ज़माननि में असीं सिंधी त चवंदा हुआसीं झंड, पर शाही किले में उन्हनि खे चकी जेको उर्दू जो लफ़्ज़ आहे उहे बि पीअण जी ऐं उन चकी हलाइण जा बि जेके उन्हनि खे हिकिड़ियूं संवारियल जेके असीं चवंदा आहियूं भई उर्दू में सेलन ज़िदा जेके कोठियूं हुयूं उहे कोठियूं शाही किले जूं उन्हनि जो मुक़दर बनियूं ऐं हू माण्हू सालनि जा साल जेके आहिनि उन्हनि कोठियुनि में रहिया ऐं पोइ साहिवाल जेल जी डायरीअ जहिड़ा किताब मंज़र आम ते आया। ही लंबो चौड़ो जेको आहे जिदोजहद जो हिकिड़ो पासो आहे
ऐं उन में तबक़ाती जिदोजहद जे हवाले सां शहीद नज़ीर अब्बासी जहिड़ो माण्हू नौजवान असांजो साथी शहीद थी वियो हुयो। त इमदाद ओढो उन ज़माननि में बि लेफ्ट जी जेका उहा तहरीक हुई, जेका मुल्क में हक़ीक़ी आज़ादीअ जी ॻाल्हि कंदी हुई, जेका ट्रेड यूनियन जी आज़ादी जी ॻाल्हि कंदी हुई, जेका शागिर्दनि जे यूनियन जे मथां पाबंदियुनि जे आज़ादी जी ॻाल्हि कंदी हुई, जेका ॿोलीअ खे, जेके माउ ॿोलियूं आहिनि उन्हनि खे जिन जिन सूबनि में ॻाल्हायो वेंदो हो, उन्हनि सूबनि में जेके उहे ॿोलियूं हुयूं उन्हनि खे उहो मक़ाम कोन मिलियो। अनफॉर्चुनेटली पाकिस्तान खे ॿिनि फेडरेशन जे फेडरेटेड यूनिट में तब्दील कयो वियो, त हिकिड़ो मशरक़ी पाकिस्तान आहे, हिकिड़ो मग़रबी पाकिस्तान आहे। सूबनि खां संदन आइनी ऐं जेका लिसानी हुननि जी सुञाणप ऐं शनाख़्त हुई उहा जेका ख़तमु कई वई। वञूं जहिड़ो कहिड़ी कानून लागू करे ऐं पोइ वरी एबडो जहिड़ा जेके आहिनि कारा कानून लॻाए करे चूंडियल असेंबलियुनि खे ऐं चूंडियल वज़ीर एज़मनि खे, चूंडियल वज़ीर एला खे जेके आहिनि से निकालियूं ॾिनियूं वयूं ऐं उन जॻह ते ताले आज़मा ऐं डिक्टेटरशिप जो दौरु दोहरायो। हाणे अहिड़े सॼे अमल जे दौरान इमदाद साहिब जी जेका जिदोजहद आहे उहा इंतिहाई साराइण जोगी जिदोजहद आहे। पाण हिन वक़्तु 79 सालनि जी ॼमार माणे चुको आहे, साल रूह आहे ऐं संदसि सालगिरह बि आहे ऐं संदसि सालगिरह सां गॾोगॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी सालगिरह बि आहे। त हिकिड़े कारी तौर ते, हिकिड़े आम ॿुधंदड़ तौर ते, हिकु एहसासु दिलि रखंदड़ इंसान जे तौर ते आऊं रज़ा कुमराणी पंहिंजे सिंध वासियुनि जे पारां, दुनिया जे सभिनी अमुन पसंदि माण्हुनि जे पारां इमदाद ओढे खे संदसि जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं मोखियां थो ऐं आऊं गॾोगॾु इहा दुआ कयां थो त अहिड़ा साल रूह हिन धरती ते जिन जनम वरितो आहे। ओॾो साहिबु असल में जेकमाबाद ज़िले जो आहे ऐं उन खां बाद में हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहियो, कराची में बि रहियो, पोइ हू हैदराबाद में बि हिते रहियो। बावजूदि हिन जे त हुन कलम जो जेको आहे सिपाही बणिजी धरतीअ जो कर्ज़ु अदा करण वारी जेका पंहिंजी जिदोजहद कई, उन में हुनखे काफ़ी सारियूं ॾुखियायूं आयूं, पर लतीफ़ सरकार जीअं चवनि त जां हुई जहिड़ी विरची न वेठी। पाण वरी जॾहिं लंडन जहिड़े ख़ूबसूरत मुल्क में ऐं उतां जे पुरफ़ज़ा जेका मौसमूं आहिनि उन्हनि में जॾहिं हुनजो उते हिन वक़्तु मस्कन आहे, रहाइश आहे, पर पोइ बि दुनिया जूं मज़लूम क़ौमूं, दुनिया जा मज़लूम माण्हू ऐं स्पेशली पोइ वरी जंहिं मोहन जे दड़े जे मिटीअ जे ख़मीर मां संदसि जनमु थियो आहे, उन जे दर्द खे गुड़ाइण जे लाइ न सिर्फ़ु संदसि रेडियो जे ज़रिए, पर हिन वक़्तु हुनजो जेको टीवी वारो वेब चैनल आहे उन जे ज़रिए बि इन्हनि सॼनि मामलनि खे उजागर करण वारो पंहिंजो अमल ऐं किर्त जारी रखियो पियो अचे। त धरती अहिड़ा साल बचा पैदा कंदी आहे जेके बचा वरी धरतीअ जे माण्हुनि जा ॾुख दर्द ऐंज दुनिया ताईं आश्कार करण जे लाइ माठ करे न वेहंदा आहिनि। ऐं जेके उन वक़्त जा जेके मूड ऑफ एपरेटस हूंदा आहिनि, जीअं हींअर सोशल मीडिया जो दौरु दौरां आहे ऐं तकड़ी ख़बर, ताज़ी ख़बर ऐं पोइ वरी उहा ख़बर जेका आम जॻहियुनि ते नशर नथी थिए या आम जॻहियुनि ते उन ख़बर खे ओतिरी रेटिंग न पई ॾिनी वञे, या जेके चैनल आहिनि मक़ामी उहे रेटिंग जे चकर में डिस्ट्रक्शन वारियूं जेके ख़बरूं आहिनि उन्हनि खे त खोड़ जॻह था ॾियनि, पर का तामीरी का पॉज़िटिव सरगर्मी थिए थी त उनखे हू जॻह नथा ॾियनि। त जॾहिं नेगेटिविटी जो फ़रोग़ हुजे उन जॻह ते साल रूह वरी पॉज़िटिविटीअ खे ऐं उत्साह ॾींदड़ शयुनि खे ऐं जिदोजहद जा जेके बि मुख़्तलिफ़ मार्ग आहिनि, चाहे उहो कैनालनि जी जिदोजहद हुजे, चाहे उहा कॉर्पोरेट फार्मिंग जी जिदोजहद हुजे, चाहे उहा ॿिटे निज़ाम जी जिदोजहद हुजे, ओॾे साहब उन सिंध जे हर इशू खे जेको आहे पंहिंजे वेब चैनल जे ज़रिए ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ज़रिए हर वक़्तु निमाया करण जे लाइ, उजागर करण जे लाइ पंहिंजे हिसे जो पूरो जेको कयो आहे। त लतीफ़ सरकार बि जीअं चयो त जिते पखीअ न पेर तिते टिमके बाहिड़ी, त जिथे पखीअ जो बि पेर कोन्हे, को वीरानू आहे, उन जॻह ते कंहिं क़िस्म जी सहूलियत कान्हे, उते बि जेकॾहिं को रोशनी करे वेठो आहे त उहो खाओड़ी हूंदो। ऐं लतीफ़ सरकार ईअं बि चयो त हलण हकलण ॿेली सारण मांझाई मरक रखनि तान फ़र्क़ु रुक वेंदी इन रांदि में। त इदारा जोड़ण ऐं इदारनि खे हलाइण ऐं पोइ नौजवान साथी उन्हनि खे रोज़गार ॾियणु ऐं उन्हनि खे कंहिं काज़ जे लाइ, कंहिं मक़सद जे लाइ कंहिं हिकु हंधि गॾु करणु ऐं पोइ उन में वरी उहा आइडियालॉजी खणी हलिजे अखि उल्टी धार। हाणे जीअं आम माण्हू वहे पियो ऐं काफ़िलो थियो हले पियो, त इहे जेके मुक़लदीन हूंदा आहिनि इहे तक़लीद कंदा आहिनि, जिना डिघी कतार ॾिसंदा उन में पंहिंजे पाण खे शामिलु करे छॾींदा,
पर जेके मुसलिन हूंदा आहिनि, जेके साले रूह हूंदा आहिनि, उहे पंहिंजो रस्तो पाण मुंतखिब कंदा आहिनि ऐं पंहिंजे रस्ते मुंतखिब करण वक़्त ते उन्हनि खे इन ॻाल्हि जी ज़रूरु ॼाण हूंदी आहे त हीउ मुंहिंजो जेको रस्तो आहे, हीअ का गुलनि जी सिज कान्हे का, हीअ कंडनि जी सिज आहे। पर हू कमिटमेंट कंदा आहिनि पंहिंजे वतन सां, पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजनि माण्हुनि सां, ऐं हू उन कमिटमेंट जे बुनियाद ते चुप करे न वेंदा आहिनि। हर वक़्तु जेसीं उन्हनि जे जुस्से में, जेसीं उन्हनि जे जान में हुनजो ॾिनल साह मौजूदु हूंदो आहे, तेसीं ताईं हू जदोजहद कंदा रहंदा आहिनि। त साले रूह इमदाद ओढ़ा साहब तव्हांखे सॼी सिंध, पोइ सिंध खां अलावा हींअर पूरी दुनिया में जेके वसंदड़ लिबरल सोच जा माण्हू आहिनि, जेके माण्हुनि जे शख़्सी आज़ादी ते यकीन रखंदड़ माण्हू आहिनि, ऐं पोइ जेके दुनिया में सभिनी ॿोलियुनि खे मान ऐं मर्तबो ऐं मक़ाम ॾियण वारा माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां तव्हांखे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। शुरुख सलाम, जीए सिंध। इमदाद ओढो साहब जेको आहे उहो सिंध जे सीनियर सहाफ़ियुनि मां हिकु आहे ऐं सिंधी सहाफ़त जो जेकॾहिं उरूज चइजे हिलाल पाकिस्तान खां जेको शुरू थियो, हुन खां पोइ वरी जॾहिं अवामी आवाज़ अख़बार ऐं सिंध सिजाग अख़बार आहियूं, हुननि में इमदाद ओढो साहब जॾहिं हुयो त हुन वरी सिंध जे बर्ख सहाफ़ियुनि सां गॾिजी कमु कयो, जंहिंमें मुंहिंजो वालिद अनवर पीरज़ादो हो। असांजूं मुलाक़ातूं हुन सां हुननि अख़बारुनि जे ऑफिसनि में थियूं। ऐं हुन खां पोइ वरी साईं जॾहिं हलिया विया ऐं लंडन में बि हुन सां पोइ मुलाक़ात थी, हुतां वरी जेको वॉइस ऑफ लंडन जेको आहे, हुन मां जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि जूं रिकॉर्डिंग्स करणु, उहे इंटरनेट ते रखणु, इहो बि मां सम्झां हिकिड़ो अहम उन्हनि जो संदन कंट्रीब्यूशन आहे। ऐं संदन जेका बि ख़िदमत आहे सिंध जे सहाफ़त जे हवाले सां, इल्म जे हवाले सां ऐं सिंध जे हक़नि जे हवाले सां, असां उन्हनि जो क़दुरु कयूं।